जी अवांखे ॿुधाईंदो हलां त शहरनि जे सरताज हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे उर्स मुबारक के हवाले से हिन वक्त असीं दरगाह हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते मौजूद आहियूं। तव्हां हिन कैमरा जी अक्सां ॾिसी रहियो आहियो त शाह लतीफ़ जो जेको उर्स मुबारक है वो हिन वक्त भी जारी है। मुल्क के मुख़्तलिफ़ शहरनि मां पुलिस के रुकावटनि बावजूद भी जेके शाह लतीफ़ जा चाहींदड़ आहिनि हिन वक्त दरगाह हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते उहे पहुची चुका आहिनि। जेके दरगाह हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी मज़ार ते चादरूं भी चाढ़े रहिया आहिनि ऐं हाज़िरी भरे रहिया आहिनि, दुआऊं घुरी रहिया आहिनि। अवांखे ॿुधाईंदो हलां त हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे उर्स मुबारक के हवाले से अॼु ॿियों ॾियारो आहे ऐं हिन वक्त जेके आहिनि शहर जे दाख़िली रस्तनि ते पुलिस जूं जेके रुकावटूं आहिनि उहे बि मौजूद आहिनि, जंहिं करे हिते जेके पांधियड़ा जेके मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां अचनि पिया उहे सख़्तु परेशान आहिनि ऐं मुश्किलातुनि खे बि मुंहुं ॾेई रहिया आहिनि। मगर उन बावजूद भी जेके काफ़ी जेके पांधियड़ा आहिनि उहे क़ौमी शाहराह खां पैदल भी दरगाह हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी मज़ार ते हिन वक्त उहे पहुतल आहिनि ऐं दरगाह ते उहे हाज़िरी भरे रहिया आहिनि। जॾहिं त ॿिए पासे अवांखे इहो ॿुधाईंदो हलां त हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी दरगाह जे दाख़िली रस्तनि ते चेकिंग जो जेको अमल आहे उहो बि हिन वक्त सख़्तु कयो वियो आहे। जॾहिं त ॿिए पासे हिते हर साल जीअं जेके हिते रिवायती मातमी जुलूस आहिनि उहे बि बरामद कया पिया वञनि ऐं हिते दरगाह हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते आज़ादारी भी कई पई वञे। जॾहिं त हिते जेके मातमी जुलूस बरामद कया पिया वञनि उन हवाले सां हिते शाह लतीफ़ फाउंडेशन पारां जेका आहे उहा मेडिकल कैंप भी क़ाइमु कई वई आहे ऐं हिते जेके इंतज़ामात आहिनि उहे बि कया विया आहिनि। दरगाह तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे उर्स मुबारक जूं जेके रस्मूं आहिनि उहे 3 ॾींहं जारी रहंदियूं आहिनि। त सुभाणे हर साल जीअं दरगाह जो जेको सजादा नशीन है सिद वक़ार हुसैन शाह उनकी गैर मौजूदगी सबब वक्ती जेको सजादा नशीन है सिद खावर हुसैन शाह लतीफ़ी वो हाल धागन की रस्म अदा कंदो। जॾहिं त ॿिए पासे सिंध जो वॾो वज़ीर सैद मुराद अली शाह भी हर साल जीअं उर्स मुबारक जे इख़्तितामी जेका तकरीब है जेका सखावत खाते जे तरफ़ां मुनक़िद कई वई है उनमें पहुची शाह लतीफ़ एवॉर्ड भी तक़सीम कंदो।